मुझे लाडल जा वसंदा सागिया अंगण मुझे जुड़ियल जा वसंदा मामा चाचा सदा खुश थींदा भाई रे भाई क्या खिली खीर पीअंदा इहे अंगण मुझे लाडल जा। छा पई करे? मां पंहिंजे पुटड़े जो ॾेज पई ठाहियां। कारखाने तां सुठी कमाई थी आहे ऐं फसल बि सुठो लथो आहे, सो मां पंहिंजे पुट जी शादी वॾी धूमधाम सां कंदुसि। ज़ाहिर आहे हिकिड़ो ई पुटु आहे असांखे, हुनजी शादी धूमधाम सां न कंदे ॿियो कंहिंजी कंदे? इन करे त सोचां पियो त शादीअ ते आपदा परवीन जो राग करायां। बस बस आपदा परवीन जो राग कराई या कि शादी या ख़ुश्क जो, पर मां त पंहिंजी नुंहं खे मथे खां वठी पेरनि ताईं सभु सोना ज़ेवर पाराईंदसि, बस मूंखे रुॻो ज़ेवर ठहिराइजे। हा तूं फिक्र न कर, सभु कमु भलो थी वेंदो। इंशाअल्लाह। ये अंगण मुझे लाडल जा वसंदा। हाँ मूंखे इहो ॿुधायो, छा मां मुंहिंजी ज़वाल जी रफ़्तार खे रोके सघो था? हाँ मां भला हुनखे कीअं थो रोके सघां? उरूज खे त ज़वाल अचणो ई आहे। हेलो मां थी ॻाल्हायां। कहिड़ो कमु आहे? नाराज़ आहियो छा? तो मूंखे पहिरीं छो कोन ॿुधायो त प्रोफेसर साहब तव्हांजो वालिद आहे? अॻु इहो सभु कुझु ॿुधाइण जो मौक़ो ई किथे मिलियो हुयो जो मां मूंखे ॿुधायां। हाणे जेकॾहिं हुनखे असांजे हिन तालुक जी ख़बर पवे त केॾो न ख़राबु सम्झंदो मूंखे। मूंखे माफ़ कजो इंतज़ार साहब, दरअसल मुंहिंजी मोहब्बत खे अखियूं ई कोन हुयूं, हिन करे उहे तव्हां ऐं पापा जे रिश्ते खे ॾिसी न सघियो। तो छो कोन मुंहिंजी इज़त जो ख़्यालु कयो? मूं त पंहिंजी इज़त जो बि ख़्यालु कोन कयो। तोखे हीअं मुंहिंजी ज़िंदगी में अचणु न घुरिबो। केरु कंहिंजी ज़िंदगी में आयो आहे इहो त मां बि नथी ॼाणां। इंतज़ार प्लीज़, इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ, मां तोसां मिलण थी चाहियां। प्लीज़ प्लीज़ इनकार न कजांइ। ओके इंतज़ार सच पुछी त तोसां मिलण खां पोइ मूंखे ज़िंदगी ऐं ख़ुशी जो सही मफ़हूम सम्झ में आयो आहे। उरूज, मूंखे हाणे महसूस थिए थो त मोहब्बत जो ॿियो नालो बाहि जे मच मां गुज़रणु पियो आहे। इंतज़ार, मुंहिंजी नज़र में मोहब्बत इंसान जे नए जन्म जो नालो आहे। पर मां सम्झां थो त जीअं ॿार मासूम हूंदो आहे तीअं मोहब्बत मासूम थींदी आहे। छा असीं ॿई हिकु नथा थी सघूं? फ़िलहाल मां कुझु नथो चई सघां। अमां नटायो त उरूज, अहिड़ा रिश्ता हिकु मुलाक़ात में तय न थींदा, पर माण्हू त अहिड़ा रिश्ता हिकु नज़र में ई तय करे छॾींदा आहिनि। हिकु नज़र में तय थियल रिश्ता अक्सर धोखो साबित थींदा आहिनि। इंतज़ार प्लीज़, मां हाणे बाबा ऐं अम्मा वारनि ते बोझ नथी बणजणु चाहियां। मूंखे पंहिंजो घर थो घुरिजे। उहो त वक़्तु अचण ते हर छोकिरीअ खे मिली वेंदो आहे। हाणे त छोकिरियूं पंहिंजे घर जे इंतज़ार में ॿुढियूं थियूं वञनि ऐं उहे हसरतूं पाण सां गॾु खणी क़बर में थियूं हलियूं वञनि। मूंखे बि लॻे थो त मुंहिंजी क़िस्मत में बि शायदि ईअं ई लिखियलु आहे।
तू परेशान न थी, मां तोखे जल्दी ॿुधाईंदुसि। पर मूंखे त ड्रिज थो थिए। छा खां? तुंहिंजे फ़ैसिले खां। चरी चयमि न त परेशान न थी। मूंखे तुंहिंजे जवाब जो शिद्दत सां इंतज़ार रहंदो। इंतज़ार। ओके ओके, रिलैक्स। पंहिंजनि मां संगामदी न करण सां रत जा रिश्ता बि घणो घणो था थी वञनि पिया। खादी किथे बणिजी वई, कंहिं पुट किथां शादी कई, ऐं पोइ जॾहिं वक़्तु गुज़रंदो आहे त उहे सभु हिक ॿिए जे लाइ थारिया बणिजी वेंदा आहिनि। ऐं वरी सुननि ॿार, उहे असली कुंभ जे माण्हुनि खे त सुञाणे ई न आहिनि सघंदा। तॾहिं त वॾनि चयो आहे त संगामदी कजे त पंहिंजनि मां कजे। ईअं त आहे। पोइ पुछींसि भला त शादी जी तारीख़ कहिड़ी तय करियूं? हा, मां पुछी थी अचांसि। हा ई ना आहे कई, तव्हां तारीख़ूं तय कंदा था वतो। त पुट पोइ हा कर न। अमा छा ज़रूरी आहे त उते ई हा करियां जिते अव्हां था चाहियो? हा पुट, इहो ज़रूरी आहे। पिणे पंहिंजनि खां जुदा थियण नथो चाहे। जेकॾहिं तो इहो ज़िद न छॾियो त पोइ पिणे असां खां हमेशह लाइ जुदा थी वेंदो पुट। अम्मा, हाणे इन्हनि परावानी पंहिंजनि जे चकर खे छॾियो। हाणे उहो अॻूणो ज़मानो नाहे रहियो जॾहिं पंहिंजियुनि ख़ुशियुनि जो पाण खून करे गरियुनि गशियुनि सां परणाए छॾींदा हुआ। पुट, तूं मुंहिंजो पेट ॼाओ पुट थी करे बि ईअं थो चईं? मां कहिड़ी सुहिणी हुयसि? भला मां कहिड़ी पढ़ियल लिखियल हुयसि? तूं ई खणी ॿुधाए। अम्मा, जॾहिं तव्हां मूंखे ॼणे ताते निपाए पढ़ाए लिखाए हेॾो हिन मंज़िल ते पहुचायो आहे त मूं ते सिर्फ़ु हिकिड़ो अहसान कयो। मूंखे कंहिं अहिड़ी जॻह ते न उछलायो जिते मां जहिड़े ई मोल बणिजी वञा। पुट, आख़िरकार तूं असांखे पंहिंजूं ख़ुशियूं पूरियूं छो नथो कर ॾींदी? आख़िर असां कहिड़ो ॾोह कयो आहे तुंहिंजो? ॿुधाए। अम्मा, छा मुंहिंजी ख़ुशी अव्हां जी ख़ुशी न आहे? बस, हाणे असां वधीक बर्दाश्त नथा करे सघूं। बस असांखे हा जी वरंदी खपे। ठीकु आहे, मूंखे सोचण दे। हाणे त तो सवाइ मुंहिंजूं रातियूं तवील थियूं गुज़रनि। ख़बर अथई, मूंखां त पंहिंजे घर जी लाइट ऑफ करण बि विसरी थी वञे। रूज, ओजागन त मुंहिंजे अखियुनि जे घर जो दर बि ॾिसी छॾियो आहे। मुंहिंजी बि अहिड़ी हालत आहे। सच पुछी त जे जॻह थी त बेचैन थी रहां, सुम्हां थी त बेआराम थी रहां। रूज, मूं सोचियो बि न हो त ही तालुक एॾो तूफ़ान बणिजी ईंदो ऐं मुंहिंजे सॼे वजूद खे थोड़े छॾींदो। पोइ तो कहिड़ो फ़ैसिलो कयो आहे? इंतज़ार, छा ॻाल्हि आहे? मुंहिंजो सवाल एॾो ॾुखियो त न हुयो जो तूं एतिरो परेशान थी वियो आहीं? न, मां परेशान त न आहियां, बसि ईअं ई। सच ॿुधाए, छा ॻाल्हि आहे? तूं मूंखां का ॻाल्हि लिकाई ज़रूर थो।
मां बाहि ऐं भित जे विच में अची वियो आहियां। हिक तरफ़ मुंहिंजे मोहबत जी बाहि आहे ऐं ॿिए तरफ़ रवायती रिश्तनि जी हिक भित। उन्हनि ॿिन्ही जे विच में चली बि रहियो आहियां त जी भाटिजी बि रहियो आहियां। इंतजार मोहब्बत अंधी जरूर थींदी आहे, पर वह ज़ालिम हरगिज़ न थींदी। पिण जे कंहिं दोस्त पंहिंजे पुट लाइ तुंहिंजो रिश्तो घुरियो आहे, तुंहिंजी छा मर्ज़ी आहे? पुट तुंहिंजी मां ठीक थी चवे बाबा। बाबा असीं तोखे आइसोलेशन में कढण था चाहियूं। पर बाबा के घर में तो न कढो। तू छा पई चईंदी बाबा? ये तू कीअं थी चवीं त असीं तोखे पंहिंजे घर में कढण था चाहियूं? न बाबा न। तू जी चवंदी न असीं उहें कंदासीं बाबा। तुंहिंजी ख़ुशीअ में त असांजी ख़ुशी आहे मां। बाबा हसन प्लीज मुझे एक दिन सोचना है तुझे। हाँ हाँ पुत्र हाँ बिल्कुल। तू जेतिरा ॾींहं चवीं असीं तोखे ॾियण लाइ तयार आहियूं बाबा। तोखे ख़बर आहे पुट तोखां सवाइ असांजो ॿियो केरु आहे बाबा? ॿियो केरु आहे? मुझे तेरे टक्कर था कन पर मां उन्हनि खे कुछ ॾियण लाइ तरसाया थो बाबा, तरसाया थो। प्रताप उरूज खे संभाल। उरूज घर वारनि जो जीअं पोइ तीअं मूं ते प्रेशर वधंदो थो वञे। मूंखे सम्झ में नथो अचे त मां छा करियां। छा था चवनि? हू चवनि था त हुननि जी मर्ज़ी मुताबिक़ मां पंहिंजी सोट सां शादी करियां। तो छा जवाब ॾिननि? मां अञा को वाज़े जवाब न ॾेई सघियो आहियां। सच त इहो आहे त मां बाबा वारनि खे कॾहिं बि का ख़ुशी कान्हे ॾिनी ऐं हुननि बि एतिरी शिद्दत सां कॾहिं बि कंहिं ख़्वाहिश जो इज़हार न आहे कयो। इत्तेफ़ाक़ जी ॻाल्हि आहे जो हुननि जी ख़्वाहिश ऐं मुंहिंजे प्यार जो पाण में टकराव थी पियो आहे। जो इहा ई ॻाल्हि आहे न त पोइ मुंहिंजी त इहा ई सलाह अथई इंतज़ार। पंहिंजे वालिदैन जी ख़ुशी जो एहतराम कंदे ईअं ई कर जीअं हू चाहिनि था।